शागिर्द जॾहिं सची दिलि सां उस्ताद ॾे फोकस कंदो आहे न, मन ध्यानु करे ॿुधंदो आहे न, त उस्ताद छा थो चवे जा छा असांखे पढ़ाए थो, उहो इंसानु पंहिंजी मंज़िल ते पहुचंदो ज़रूरु आहे। बाक़ी हिकिड़ा हूंदा आहिनि दरुगो जान छॾे त वञी वियूं बेंच ते वञी। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, तव्हां पंहिंजे बचड़नि खे हिते स्कूलनि में एडमिशन करे ॾेई वठी आया आहियो न, त तव्हांजो फ़र्ज़ु आहे हर महीने चकर हण, उस्ताद खां पुछ, उस्ताद ॾे हाल वाल कीअं थो पढ़े माशाअल्लाह। पोइ वरी उस्तादनि ॾे तव्हां वॾी उछल ॾींदा आहियो त उस्ताद ई अॼुकल्ह पढ़ाइनि सही नथा। उस्ताद छा कनि, पंहिंजो इहो मथो भला हिन बोर्ड में हणनि, पाण खे रतो शान कनि, वीचारा छा कनि। घरों निकिरनि था त माइन सां विढ़नि था, चांहि ठाहे चांहि ठाहे, जल्दी करे स्कूल टाइम थियो आहे। अल्लाह जो कसम उस्ताद नाराज़ न थिजो, मूंखे उस्तादनि जो अदब ऐं एतिराम मतां तव्हां ॿुधो त नाराज़ थी वञो। अल्लाह उस्ताद वीचारा जहिड़ा करे घर में निकिरंदा छाजे करे, तव्हांजी औलाद खे पढ़ाइण जे करे। ऐं तव्हां औलाद खे बसि स्कूलनि में छॾे आयो त उहे वरी पोइ तव्हां ॾिसो ई न, पोइ वरी न पढ़ी सघनि त औलाद जे लाइ त मन तव्हां घणा कुझु शेरो शाइरी ॻाईंदो, उस्ताद खे घटि वधि ॻाल्हाईंदो, ऐं पंहिंजी औलाद ॾे त का मयार ई न ॾींदा। तव्हांजो फ़र्ज़ु आहे पंहिंजी औलाद ॾे नज़र कयो, अल्लाह जो कसम तव्हांजो फ़र्ज़ु आहे। कॾहिं कॾहिं वीचारा उस्ताद इहे सुबुह जो उथंदा न, अल्लाह ॾिसे थो ग़लति ॻाल्हि न कंदा, उस्ताद नाराज़ न थिजो, सॉरी उस्ताद, ओ उस्ताद हेॾे ॾिसो, ओ मुंहिंजा उस्ताद एॾी छा बसि। कॾहिं कॾहिं उस्ताद निकिरंदा वीचारा तकड़ बि, सांभड़ बि कॾहिं में लॻल हूंदो अथनि, सांभड़ बि वीचारनि खे छाजे करे, छो तव्हांजे बचनि खे पढ़ाइण जे करे। बहरहाल पंहिंजी औलाद ॾे नज़र कंदा कयो, पंहिंजी औलाद खे सुठे तरबियत ॾियो, सुठी तरबियत ॾींदो न त उहा औलाद कुझु थींदी आहे, उन्हनि सां कुझु वक़्तु बि गुज़ारियो, उन्हनि सां वेही ॻाल्हाईंदा कयो, तूं माशाअल्लाह हीअ पढ़ाई करे ॾेखार त मां तुंहिंजे लाइ हीअ शइ आणींदुमि, तूं मूंखे हीअ महिनत करे ॾेखार त मुंहिंजी तोसां ज़बान आहे, तोखे मां उहे शयूं ॾींदोमांइ, उहे शयूं ॾींदोमांइ जो तूं ख़्वाब में बि न सोची वेठे। अॼु नंढा बचड़ा जेके न इहे वीचारा, इन्हनि खे थोरी लालच ॾे, अहिड़ा रंग ॾेखारींदे जो ख़ुदा जो कसम तूं बि पंहिंजी जवानी में न ॾिसी आहे। इन्हनि खे थोरी लालच ॾींदा कयो बचड़नि खे, त अॼु मूंखे हे कमु करे ॾेखार त मां तोखे गाला जो बिस्कुट खाराईंदोमांइ, न त रियो वठी ॾींदोमांइ, रियो। यादि रखो ए अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात, स्टूडेंट बि उहो पढ़ी वेंदो जेको उस्ताद खे गौर ॾेई ॿुधंदो ऐं पंहिंजे रफ़ बुकनि ते महिनत कंदो, अल्लाह ॾिसे थो, वर्डनि खे यादि कंदो, उहो इंसानु बाक़ाइदे पंहिंजी मंज़िलनि ते पहुचंदो आहे। जीअं महिनत करणु चाहियो था न, त पंहिंजी पढ़ाई ॾे फोकस ॾियो, ध्यानु ॾियो, पंहिंजी दिलि खे साफ़ु रखो त मूंखे कुझु थियणो आहे, मूंखे आर्मी ऑफिसर थियणो आहे, मूंखे DIG थियणो आहे, मूंखे SSP थियणो आहे। मुंहिंजे पोइ ईअं गन में न ईंदा, रड़ियूं कंदा, ओए 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 साइड कर साफ़ थो अचे, साइड कर साफ़ थो अचे, हीअं रड़ियूं। अल्लाह जो कसम इहे तव्हां पंहिंजा ख़्यालु रखंदा कयो। तालीम उहा कर जेके पाड़े वारा बि तोखे ॾिसी तो ते नक़ल कनि, उहा न कर जो पाड़े वारा बि चवनि त हिन जहिड़ो कोई शैतान ई कोन्हे को। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।